तूं चओ बि पुछां तूं चओ बि पुछां मां तोखां हिकिड़ी ॻाल्हि पुछां तूं कंहिं कंहिंखे ख़ामोश कंदे ऐलान हज़ारे मान जे पर तव्हां हिन एहतिजाजी रैली में शरीक बुज़ुर्ग सियासतदान यूसुफ मस्ती खान ऐं सिंध जी ॿियनि सियासी तंज़ीमुनि जा अॻुवान वर्कर असांजूं भेणूं असांजा भाउ नसीराबाद जो सभु सियासी समाजी अदबी कारोबारी सहाफ़ी भाउ तव्हां सभिनीनि खे सलाम। मुंहिंजा भाउ अॼु 23 ॾींहुं आहे त मुसलसिल सिंध समेत ख़ासि तौर ते नसीराबाद सरापा एहतजाज आहे त कामेड़ सिंगार खे आज़ादु थियो। सम्झ खां हिकिड़ी ॻाल्हि बालातर आहे जॾहिं थाणा आहिनि जॾहिं कोर्ट्स आहिनि जॾहिं कानून आहे त पोइ कहिड़ी ज़रूरत आहे ही हफ़्से भेजा ही हेबस कापस तव्हां माण्हुनि खे घरां खणी राति जी ऊंदाही में सियासी कारकुननि खे ऐं पुरअमन सियासी कारकुननि खे सिंगार जे मथां का बि क्रिमिनल FIR कोन्हे अॼु ताईं असां तस्दीक सां था चऊं। हू हिकिड़ो पुरअमन सियासी अॻुवान आहे। हुनजो ॾोह इहो आहे त जेकॾहिं हू पोरियतनि हारनि मज़दूरनि हुनरमंदनि शागिर्दनि औरतुनि माना हेठे क्लास जे माण्हुनि जी सियासत थो करे हुनजो सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु कसूर इहो आहे। हितां जे सरदारनि हितां जे जागीरदारनि हितां जे भोतारनि सां जेके गॾु सियासत कनि था उन्हनि में हथ छो नथा पवनि। करप्शन बदउनवानी अमन अमान पाणी जी खोट केतिरा मसाइल आहिनि। उन्हनि जिन्हनि माण्हुनि लुट कई आहे 14 सालनि खां असां सम्झूं था त सिंगार मुनारी जी जेकी हीअ गिरफ़्तारी आहे इन जा सिधा पहिरां मलक रियाज़ ॾांहुं वञनि था इन जा पहिरां ज़रदारी ॾांहुं वञनि था मुराद शाह ॾांहुं वञनि था ऐं उन सां गॾु जेके उन्हनि जूं लॉ एनफोर्समेंट जेके एजेंसीज़ आहिनि उन्हनि ॾांहुं हिननि जा पहिरां वञनि था। असांजो मुतालबो आहे कामेड़ सिंगार मुनारी खे फौरी तौर ते आज़ादु कयो वञे। ही जेके पाकिस्तान खपाइण वारा हुया पाकिस्तान जा मालिक त घणा निकिरी पिया पर हिननि मुकम्मल तौर ते सिंध त खपाए छॾी आहे। हिननि सिंध खपाए छॾी। सिंध जा ॿेट सिंध जूं ज़मीनूं सिंध जो पाणी सिंध जी ज़रात सिंध जी तालीम पंहिंजी हेल्थ हॉस्पिटल्स ही टोटल खपाए बीठा आहे। पंहिंजूं बदउनवानियूं लिकाइण जे लाइ पंहिंजी जेकी गंदी सियासत अथनि उन ते पर्दो विझण जे लाइ जेकॾहिं माण्हू हक़नि जी ॻाल्हि थो करे सिंगार जी आहे त उन माण्हू खे जेको आहे खंभे गुम थो कयो वञे। ऐं तव्हां पाण दहशतगर्द पालिया आहिनि मज़हबी जमायतुनि जी सूरत में नस्ली सूरत में। ही जेके तव्हां विहारी वेठा आहियो तव्हांजा जेके हाकिम आहिनि इहे तव्हांखे छा नज़र पिया अचनि। ही नैबज़दा जेके सभु आहिनि ही सभु मुख़्तलिफ़ जेको आहे क्रिमिनल केसिस मर्डर्स में जेके मुलविस माण्हू आहिनि इन्हनि में त तव्हांजो हथु कोन थो पवे। ही जेके लुट करे भॼी विया हिन मुल्क जी तबाही करे विया उन लाइ त तव्हां उन्हनि जे मथां तव्हांजो शफ़क़त भरियो हथु आहे। तंहिंजे करे कुझु होश खां कमु वठो। तव्हां हिन मुल्क जे ठहण खां वठी हितां जी जमहूरियत पसंदि हितां जी सोशलिस्ट हितां जी तरक़ी पसंदि हितां जी जेके क़ौम परस्त जमायतूं आहिनि उन्हनि जे मथां जेके ज़ुल्म जा पहाड़ किरिया आहिनि हितां जी मीडिया जे मथां जेके तव्हां मर्डर कया आहिनि तव्हां पाण मुजरिम आहियो तव्हां पाण ॾोही आहियो। ऐं असां सम्झूं था त सिंगार जी हीअ जेकी गुमशुदगी आहे तव्हांखे पतो त पइजी वियो हूंदो त हाणे जेके आहिनि हितां जूं जेके लेफ्टिस्ट पार्टियूं आहिनि घुरियूं आहिनि उहे मुतहद आहिनि मुनज़िम आहिनि। सिंगार सां गॾु ॿिए कंहिं बि सियासी जमायत जे माण्हू पुरअमन सियासी कारकुन में जेकॾहिं तव्हां हथु विझंदव त तव्हां सां ही मुनज़िम जेको हिकिड़ो ॾिसो था सिलसिलो जेको हींअर उथी पियो आहे उहो तव्हांजे कढ हूंदो। ऐं असां ज़रदारी खां मुराद शाह खां ऐं उन्हनि जी सरदारनि खां हितां जे MNAs MPs खां उन्हनि खां इहो जेको आहे मुतालबो था कयूं त तव्हां पंहिंजा कन बंदि करे छॾिया आहिनि। असां तव्हांखे मुजरिम था सम्झूं। ही सभु तव्हांजे ई चवण ते थिए थो।
तव्हांजी वॾी वॾी महिरबानी।